अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैरान टीवी न्यूज़ में अमां की बलिकार माना फराशा सबका बेरहक नजर हेडलाइन ते। अमेरिका ऐं ईरान ॻाल्हियूं जारी रखण ते इतफ़ाक़ करे वरितो। पाकिस्तान ऐं कतर जो ॿई वज़ारतुनि तस्दीक़ करे छॾी। पाकिस्तानी ऐं कतरी सालसनि जूं दोहा में अमरीकी ऐं ईरानी वफ़दनि सां मुलाक़ातूं। पाकिस्तान जे पॾी ऑफिस तरफ़ां जारी करे बयान में चयो वियो आहे त मुलाक़ातुनि में मफ़ाहमती यादाश्त जे हवाले सां मामलनि ते मुसबत घबराई थी आहे। ईरान ऐं अमेरिका विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर शहीद आयतुल्ला ख़ामनई जे आख़िरी रस्मुनि बाद थींदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी रियाज़ में सऊदी हम मुंसिब सां मुलाक़ात। सिक्योरिटी मामलनि ते ताउन वधाइण लाइ अहम यादाश्त ते सयूं। गॾियल दिलचस्पी जे मामलनि ऐं ख़िते जी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल। रूस जो यूक्रेन मथां ड्रोन्स ऐं मीज़ाइलनि सां वॾो हमिलो। 8 ॼणा मारिजी विया, 56 खां वधीक ज़ख़्मी। हमले जे हदफ़नि बाबति रूस ऐं यूक्रेन जूं मुतज़ाद दावाऊं। यूक्रेनी फ़ौज जो चवणु आहे त हमले में रिहाइशी इमारतुनि खे निशानो बणायो वियो। रूस जे परॾेही वज़ारत जो चवणु आहे त यूक्रेन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एयरपोर्टुनि खे निशानो बणायो वियो। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसातूं, 14 ॼणा फौत, केतिराई ज़ख़्मी। सवात वेझो ढंढ में सियाहनि जी ॿेड़ी पलटी, हिक ई ख़ानदान जा 6 ॼणा ॿुॾी फौत। हिक लापता औरत जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। अटक में घर जी छित ऐं भित किरण जे नतीजे में 2 भाइरनि समेत 3 ॼणा फौत। लुंडी कोतल में खेमण किरण जे वाक़े में 2 ॿार हयाती विञाए वेठा, 4 ज़ख़्मी। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी समेत पंजाब जे इलाइक़नि में वसकारो। रोड रस्ता पाणीअ हेठि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु खां वसकारे जो इम्कान।